अरे ओ छोरी पानी प्यार सोनी घर में ना है। छोरी घर में काने काडे धिक्का खाने जे लाइ मोकिलियो अथईसि। मुंह कोन मोकिलियो अथमसि। तो वरी सिकी लधी भेण हसीना जो न्यापो आयो अन तरफ़ वई आ। अमा हिक ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ, कॾहिं बि बंगले ते अधीअ खे न मोकिलिजांइ। अरे जेकॾहिं अधीअ ॾांहुं वई आहे न मिड़ई ख़ैर आहे पुफे से हुनजी दुश्मन कान्हे का। अरे छोरा हाणे वो फर्स्ट क्लास चांहि जो धुक तयारु करे मूंखे प्यार त मां रेसरा थी चा। हाँ बाबा, अम्मा के चवां थो चांहि जो। ओ अम्मा, बाबे के चांहि त प्यार। छा ओए मुंहिंजो कहिड़ो अंदर ठारियो आ जो गरम गरम चांहि ठाहे पियारियासि। हाणे बस कर, वञी कंहिं गटर या दुबे मां प्यालो भरे पियारीसि। बस तकलीफ़ केर मुनो करे मूं चांहि पी छॾी, कड़क चांहि पीतम। बाबा तकड़ न करे, ए मां तो तोखे चांहि ठाहे ॾियां, सां हुन में वञई। अरे छोरा हाणे वाकई जे करे तूं मुंहिंजो सही ऐं सचो पुटु रही न त पोइ मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। हाणे हीअं कर जो हेॾी वॾी किटली हिकिड़ी चांहि जी तयारु कर ऐं जेको घर में गुआ मार दवा पई आहे न उहा सॼी हिन किटलीअ में मिलाए ऐं हिन वाछर खे पियार। जीअं मां मोटी अचां न त हीअ गोर पट भला शीख लॻी पई हुजे, पोइ वाकई तूं मुंहिंजे मिल्कियत जो वारिस थी सघी थो। अम्मा तूं खणी चांहि न प्यारी था, पर फज़ीलत वारो त ॻाल्हाई था न। हरू भरू बाबे खे चूचड़ी ॾियारे छॾी। मुंहिंजो तोखे ॻाल्हियूं सभु ॿुधण में आयूं, बाक़ी जेको पिणहे ॻाल्हायो न सभु भले साईं तो दौर करियो ईअं न। ऐं शर्म बि कोन थो थिए, ॿुॾी बि नथो मारी। सोठ असां बेॾोही हूंदे बि पंहिंजा चप सिबराए छॾिया आहिनि ऐं जाबिर ॾोही हूंदे बि असांजे ख़िलाफ़ सॼो ॾींहुं चाकर खान जा कन पियो थो भरे। हा दा, ईअं न थिए जो तव्हांजी ख़ामोशी जे करे असां गुनाहगार थी वञूं। अदा चाकर खान जे अॻियां असां ॾोही त अॻे ई आहियूं, इन लाइ उन जे अॻियां घणो ॻाल्हाइणो उनखे अञा बि शक में वधीक मुब्तला कंदो। तव्हां कुझु ॾींहुं सब्र कयो त जीअं चाकर खान रूंडे ऐं जाबर खे फलोरे वठे, उन खां पोइ ई असांजो कुझु भलो थिए। रोंदो ई जाबिर एॾा वॾा हरीफ़ आहिनि जो चाकर खान खे गुमराह करे छॾींदा, जो चाकर खान जा कन हर हक़ीक़त ॿुधण खां बंदि थी वेंदा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।